नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो पारां मोकल वारे ॾींहुं अचानक सिविल अस्पताल नौशरो फिरोज जो दौरो कयो। मुलाज़िमनि जी हाज़िरी चेक कई ऐं इमरजेंसी दिलि जे वार्ड ऐं इंडोर वार्ड में दाख़िल मरीज़नि खां तबियत ऐं मिलंदड़ सहूलियतुनि बाबति पुछाणियूं कयूं, जंहिं ते मरीज़नि इत्मिनान जो इज़हार कंदे चयो त असां सां डॉक्टर तोड़े स्टाफ जो रवैयो निहायती मुनासिब आहे। जॾहिं त समूरियूं सहूलियतूं वक़्तसर मिली रहियूं आहिनि, उन खां पोइ सिविल सर्जन ॿारनि जे स्पेशल सीनियर डॉक्टर गुलाम मुर्तज़ा सहतो, डिप्टी DHO डॉक्टर अब्दुल फताह राजपर, पैरामेडिकल अगवान मोहम्मद सऊद बोयो, एजाज बमनाई, हिदायतुल्लाह सोलंगी समेत क्लर्क स्टाफ सां अहम मीटिंग करे अस्पताल जे तरक्की ऐं वाधारे लाइ अहम तजवीज़ वरिती ऐं चयो त अस्पताल असांजो घर आहे, उन लाइ भलाईअ लाइ सभु गॾिजी कमु कंदासीं। हिते ईंदड़ ग़रीब मरीज़ सहारो समझी अचनि था, उन करे उन्हनि खे सिहत जूं समूरियूं सहूलियतूं फराहम करियूं ऐं ग़रीबनि जूं दुआऊं खटियूं। उन मौक़े ते RO प्लांट ऐं थधे पाणीअ जी फराहमीअ लाइ हिकमत अमली ठाही वई।